अल्लाह जो कामिल वली 7वीं सदी हिजरी जी हिकु ॿेपहरी जो वक़्तु हुयो। दरवेशनि जो हिकु काफ़िलो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नेकी जी दावत ॾींदो बाबुल इस्लाम सिंध जे हिकु इलाइक़े में पहुतो। उन्हनि ॾींहंनि में बाबुल इस्लाम सिंध बुरायुनि ऐं बदकारियुनि जो अॾो हो। हर तरफ़ गुनाह ई गुनाह थी रहिया हुया। ख़ासि तौर ते उन इलाइक़े में कुफ़्र ऐं शिरक, फ़हाशी ऐं बदकारी आम हुई। कुझु इलाइक़ा त अहिड़ा हुया जिते मुस्लमान जो तइदादु अटे में लूण जे बराबरि हुयो, माना तमामु घटि हुया। दीनी इल्म न हुअण सबबु माण्हू ज़िंदगी जे हर शोबे में गुमराही ऐं मुआशरती बुरायुनि जो शिकार हुआ। माण्हुनि जी इख़लाक़ी हालत बदतर हुई, उन करे विख विख ते बुरायुनि जा अॾा क़ाइमु हुआ। दरवेशनि जो ही काफ़िलो हिकु अहिड़े पाड़े में तरसियो जिते हर पासे अचवञ लॻी वई। शाम थींदे ई ॾीआ चिराग रोशन थियण लॻा। शाम जॾहिं पाण मथां राति जी चादर वेड़ी त ॻाइणु वॼाइणु शुरू थी वियो। औरतूं सरियाम गुनाह जी दावत ॾियणु लॻूं। बदकार नौजवान गुनाहनि जी धुॿण ॾांहुं छिकिजी रहिया हुआ। अल्लाह जी यादि में रुधल दरवेश उहो ॾिसी तमामु घणो परेशान थिया ऐं पंहिंजे अमीर काफ़िला खे अर्ज़ु करणु लॻा, हुज़ूर, हिते तरसणु असांजे लाइ मुनासिबु न आहे, कंहिं ॿिए हंधि हलूं था, हीअ तमामु ख़राबु जाइ आहे। अमीर काफ़िला फ़रमायो, असां हिते पंहिंजी मर्ज़ीअ सां न आया आहियूं, बल्कि मोकिलिया विया आहियूं। यानी हिननि खे बि कंहिंजे तरफ़ खां चयो वियो हुयो त तव्हां फलाणी जॻह ते वञो। अमीर काफ़िला जो इहो जवाबु ॿुधी दरवेश मुतमइन थी विया। जीअं तीअं करे राति गुज़री वई। सुबुह थियो त गुनाहनि जो सिलसिलो थधो थी चुको हुयो। राति थी त दरवेश इहो ॾिसी हैरान थी विया त बाज़ार में कल्ह जहिड़ी रौनक न हुई। ॿिए तरफ़ बुराई जे अॾनि ते बि मायूसी छांइजी चुकी हुई। जेको बि अची रहियो हुयो पाड़े में दाख़िल थींदे ई पोएं पेर मोटी वेंदो। हाणे त इहो मामूल बणिजी चुको हुयो त बाज़ार जूं रौनकूं ख़तमु थियण लॻूं। हिकु ॾींहुं सभई औरतूं गॾु थियूं ऐं चवणु लॻियूं, जंहिं ॾींहं खां ई दरवेश हिते आया आहिनि, असांजो त कारोबार ई बंदि थी वियो आहे। हिननि खे हितां खां कढो, न त असां बुख मरी वेंदियूंसीं। तंहिं करे उहे उन्हनि दरवेशनि वटि आयूं ऐं चयूं, बाबा, तव्हां सूफ़ी माण्हू आहियो, तव्हांजो हिते कहिड़ो कमु? ही गुनाहनि जी जाइ आहे, तव्हां हितां हलिया वञो, तव्हांजे करे असांजो कमु ख़तमु थी रहियो आहे। दरवेशनि जे अमीर काफ़िला फ़रमायो, असां हितां वञण जे लाइ न आया आहियूं, हाणे असां जूं क़बरूं बि हिते ई ठहंदियूं। हा, जेकॾहिं तव्हांखे को मसालो आहे त तव्हां हितां हली वञो। अमीर काफ़िला जो जवाबु ॿुधी उन्हनि खे परेशानी थी, छो त वॾा वॾा ज़मींदार ऐं रईस, बल्कि एतिरे क़द्र जो ख़ुदि राजा बि उन्हनि गुनाहनि में शरीक हो। तंहिं करे उन्हनि राजा खे शिकायत कई। राजा पंहिंजे सिपाहियुनि खे चयो, दरवेशनि खे चओ त हितां हलिया वञनि, न त खेनि उतां ज़बरदस्ती कढियो वेंदो। राजा जो हुकुम थींदे ई सिपाही दरवेशनि जे काफ़िले ॾांहुं रवाना थिया। अञा वेझो बि न पहुता, ओचितो ज़मीन उन्हनि जे पेरनि खे पकिड़े वरितो। सिपाहियुनि पंहिंजा पेर छॾाइण जी तमामु घणी कोशिशि कई, पर उन्हनि जो को बि वस न हलियो। सिपाही वापसि मोटण लाइ जीअं ई ॿिए पासे मुड़िया त ज़मीन उन्हनि जा पेर छीनी छॾिया। इहो ॾिसी सिपाही घबराइजी विया ऐं वापसि मोटी विया। उहे औरतूं हैरत विचां इहो मंज़र ॾिसी रहियूं हुयूं। संदन दिलि जी दुनिया बदिलजी वई ऐं उहे दिली तौर न बुज़ुर्ग रहमतुल्लाह अलैह जूं अक़ीदतमंद थी चुकियूं हुयूं। उहे यकदमि उन बुज़ुर्ग जेको उन काफ़िले जो अॻुवाण बि हुयो, उन्हनि जे क़दमनि में किरी तौबह ताइब थियूं ऐं इस्लाम जे दाइरे में दाख़िल थी वियूं। उन्हनि खे ॾिसी मर्द बि उन बुज़ुर्ग रहमतुल्लाह अलैह जे हथ ते ताइब थी इस्लाम में दाख़िल थी विया। मुंहिंजा भाउ, छा तव्हांखे ख़बर आहे त उहे बुलंद रुतबे वारा दरवेश केरु हुआ? उहे ॿिया केरु न पर बाबुल इस्लाम सिंध जी सुञाणप
हज़रत लाल शहबाज़ कलंदर सैयद मुहम्मद उस्मान मरवंदी काज़मी हनफ़ी क़ादिरी रहमतुल्लाह ताला अलैहि हुआ ऐं ॿिया दरवेश संदन मुरीद ऐं ख़ादिम हुया। सवाब जी नियत सां हिन वीडियो खे शेयर ज़रूरु कंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, हिन पेज खे फॉलो कयो। जज़ाकल्ला।